दर्पण पब्लिक स्कूल में गाला फेस्टिवल मुनक़िद कयो वियो, जंहिंमें स्कूली ॿारनि मुख़्तलिफ़ किरदारनि में पंहिंजा कैरियर पेश कया, जंहिंमें उस्ताद, डॉक्टर, इंजीनियर, पायलट, साइंसदान, कैरियर काउंसलर्स, रद पचाउ जा ॼाणू, ब्यूटी पार्लर, आर्ट ऐं सक़ाफ़ती स्टॉलनि सां गॾु साइंसी मॉडलनि जी नुमाइश पिणु कई वई। फेस्टिवल में न रुगो चीलिहार शहर जे स्कूली ॿारनि वालदीन शिरकत कई। इन सां गॾु मिठी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते प्रोग्राम में शिरकत कंदड़नि डॉक्टर शरवण कुमार बट्टर, सहाफ़ी शंकर बागी, रेझूमल राठौड़, रांझन राठौड़ ऐं ॿियनि जो चवणु हो त गाला फेस्टिवल चीलिहार जी तालीमी तारीख़ जे मुनफ़रिद ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, जंहिंमें स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जो टैलेंट ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। हिननि जो चवणु हो त स्कूल जो ओनर शाहज़ेब कुंभर ऐं प्रिंसिपाल गोबंद चीलाणी चीलिहार में तालीमी माहौल जोड़ण में काफ़ी हद ताईं कामयाब पिणु विया आहिनि। इन करे असां संदन टीम खे जस ॾियण सां गॾु उमीद था करियूं त अहिड़ियूं रंगारंग तक़रीबूं मुनक़िद कराईंदा रहंदा। हिननि जो चवणु हो त स्कूल इंतज़ामिया हिक ई वक़्तु हिन प्रोग्राम में सभिनी शयुनि खे प्रोमोट कयो आहे, जंहिंमें सक़ाफ़ती, साइंसी, आर्ट सां तालुक़ रखंदड़ शयूं शामिल हुयूं। हुन चयो त तारीख़ में बहितरीन प्रोग्राम कराइण ते जस ॾियूं था ऐं उमीद था करियूं त अहिड़ियूं सेहतमंद ऐं हौसला अफ़ज़ा सरगर्मियूं जारी रखंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची